अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पापनगर जी बहितरीन अपडेट अची चुकी है दोस्तों। पापनगर जी लगातार शूटिंग जारी है। हिन टाइम भी जो आहे दोस्तों जंहिं टाइम तव्हां वीडियो ॾिसी रहिया हो हिन टाइम भी शूटिंग जारी हूंदी। रात जा सीन जेका ॾींहं जा सीन आहिनि सभई लगातार वक़फ़न शूट कया पिया वञनि। उन्हनि जी इहा ई कोशिशि आहे त इन पापनगर ड्रामे खे तमामु जल्द कंप्लीट करे इन खे स्टार्ट कयो वञे। सभिनी जी कोशिशि आहे, हर को जेको आहे पंहिंजी कोशिशि में मसरूफ़ आहे। काफ़ी ॿिया ड्रामा भी ईद ते अचण वारा आहिनि। हर कंहिंजी कोशिशि आहे ईद खां पहिरियों फाइनल करे वठूं, ईद खां पोइ जेको आहे ड्रामे खे हलायूं। काफ़ी फिल्मां भी नयूं अची रहियूं आहिनि, जीअं जानी दुश्मन अची रही आहे फिल्म, ॿियूं लोकल फिल्मां भी काफ़ी अची रहियूं आहिनि। हर कंहिंजी पंहिंजी कोशिशि आहे ईद ते जीअं धमाको कढायूं। बहरहाल ईद ते इहे फिल्मा या इहे ड्रामा ज़रूरु हलंदा दोस्तों। मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे जेको पापनगर ड्रामो आहे इहो वॾो कामयाबु ड्रामो आहे। इहो हिकु मेगा सोप सीरियल आहे। अब्बास गुल उडाणो, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं ईद खां पहिरियां हिन खे कंप्लीट करे ईद खां पोइ कोशिशि करे हिन खे हलायो वेंदो KTN ते, जा ईद वारे ॾियारे खां स्टार्ट कयो वेंदो या ईद खां पोइ स्टार्ट कयो वेंदो। हिन ड्रामे खे ॾाढो सुठो ड्रामो आहे, ॾाढो बहितरीनु ऐं हाई लेवल जो ड्रामो आहे। इहो ज़बरदस्त ड्रामो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।